यूनिट 42 टू either या either बि हिनखे चइबो आहे. ॿियो आहे so am I and neither do I etc. हाणे इहे जेके सेक्शन ए में पढ़ंदासीं टू एंड ईदर या आइदर. ठीकु आहे. हाणे हिन छा चयोसि आई एम हैप्पी. हीअ छोकिरी हिनखे थी चए माना मां ख़ुशि आहियां. त आई एम हैप्पी टू माना मां बि ख़ुशि आहियां, मां पाण ख़ुशि आहियां. असां पिण खे तकड़ में छा चवंदा आहियूं पाण. त हिन छा चयोसि मां बि ख़ुशि आहियां या मां पाण ख़ुशि आहियां. हाणे पॉज़िटिव जा जुमिला छा जा. हाणे वरी नेगेटिव आहे. हिन चयो आई एम नॉट हैप्पी माना मां ख़ुशि न आहियां. आई एम नॉट हैप्पी ईदर. हाणे ईअं न थींदो त आई एम नॉट हैप्पी टू. हिते टू न लॻंदी. माना टू ऐं ईदर जो ॿिन्ही जो तव्हांखे फ़र्क़ु सिखणो आहे, हिते सम्झणो आहे. पॉज़िटिव में आख़िर में टू लॻंदो आहे ऐं नेगेटिव में आख़िर में वरी तव्हांखे ईदर हणणो पवंदो. ईदर या आइदर हिन जा ॿ चार आहिनि. ठीकु आहे. त हिन छा चयोसि मां ख़ुशि न आहियां यानी ग़मगीन आहियां. त मां ख़ुशि न आहियां त हुन चयो मां बि ख़ुशि न आहियां, मां पाण ख़ुशि न आहियां, मूंखे बि ख़ुशी न आहे. हाणे वी यूज़ टू एंड ईदर एट द एंड ऑफ अ सेंटेंस. टू या आइदर असां जुमिले जी पछाड़ी में इस्तेमालु कंदा आहियूं, मुंड में न थींदो. Either, either. Either, either. जॾहिं वी यूज़ टू आफ्टर अ पॉज़िटिव वर्ब. जॾहिं पॉज़िटिव जो जुमिलो हूंदो, पॉज़िटिव वर्ब हूंदो, असां छा इस्तेमालु कंदासीं आख़िर में टू इस्तेमालु कंदासीं. पर वी यूज़ ईदर या आइदर उचारंदसि आफ्टर अ नेगेटिव वर्ब. जॾहिं असांजो वर्ब नाकारी में इस्तेमालु थींदो, नेगेटिव में थींदो. जीअं ॾिसो आख़िर में इस्तेमालु थियल आहिनि. हाणे इन्हनि ॿिन्ही खे असां कंपेयर कंदासीं पाण में. ठीकु आहे. ए थो चए बी खे आई एम हैप्पी, मथे वारो जुमिलो आहे. हुन चयसि आई एम हैप्पी टू, मां बि ख़ुशि आहियां. बी चयसि. हुन चयसि आई एम नॉट हैप्पी. त वरी बी छा चयसि आई एम नॉट हैप्पी ईदर. माना हुन चयसि मां ख़ुशि न आहियां, हुन चयसि मां पाण ख़ुशि न आहियां, मां बि ख़ुशि न आहियां. वरी ए बी खे थो चए आई एंजॉयड द फिल्म, मूंखे फिल्म मां मज़ो आयो. हुन चयसि आई एंजॉयड इट टू, माना मूंखे बि मज़ो आयो, मूंखे पाण मज़ो आयो. ए बी खे चयो नेगेटिव में आई कांट कुक, मूंखे रध पचा करणु न ईंदो आहे, मूंखे मानी पचाइण न ईंदी आहे. त हुन छा चयो आई कांट ईदर या आई कांट आइदर, मूंखे पाण न ईंदी आहे पचाइण, मूंखे बि न ईंदी आहे पचाइण, मूंखे पिण न ईंदी आहे. पिण जेको आहे असां घटि ॻाल्हाईंदा आहियूं, इहो फॉर्मल स्टाइल आहे. बाक़ी पाण इहो घणो मां मूंखे पाण न ईंदी आहे, ईअं तकिड़ो ॻाल्हाईंदा आहियूं असां. जैन इज़ अ डॉक्टर, हर हस्बैंड इज़ अ डॉक्टर टू, माना जैन डॉक्टराणी आहे, हुनजो मुड़ुस बि डॉक्टर आहे. बेन doesn't watch TV, he doesn't read newspapers either या either, माना बेन टीवी बि न ॾिसंदो आहे त वरी अख़बारूं बि न पढ़ंदो आहे. माना नेगेटिव में इस्तेमालु थींदो, हेॾो पॉज़िटिव वारा जुमिला. हाणे सेक्शन बी आहे. इहा साॻी ॻाल्हि, माना सवाली इन्वर्ट चइबो आहे हिनखे. इन्वर्ट कंदासीं बे ऐं पिण ऐं पाण जहिड़ी माना हूंदनि, पर सवाली स्टाइल वांगुरु हूंदो, पर हूंदो सवाली न. जीअं ॾिसो आई एम हैप्पी, हे छा थो चए सो एम आई, नीदर डू आई एटसेट्रा. इहे साॻा ई जेके मथियां जुमिला हुया न उन्हनि वांगुरु ई आहिनि, पर लफ़्ज़ मटियल आहिनि हिते. ठीकु आहे. सो ऐं नीदर इस्तेमालु थियो आहे. पॉज़िटिव जे लाइ सो इस्तेमालु करिणो पवंदो मुंड में, ऐं वरी नेगेटिव जे लाइ मुंड में नीदर इस्तेमालु करिणो पवंदो. होॾे वरी आख़िर में ईदर इस्तेमालु पिया कयो. कंस्ट्रक्शन जो फ़र्क़ु अथव, माना साॻी अथव. जीअं ॾिसो जुमिलो, हिन चयोसि आई एम हैप्पी, साॻियो जुमिलो आहे. हिन चयोसि मां ख़ुशि आहियां, हिन छा चयो सो एम आई, मां पाण ख़ुशि आहियां, मां बि ख़ुशि आहियां, मां पिण ख़ुशि आहियां. इहा जेकॾहिं हीअं चयो विया, जेको मथियों जुमिलो हुयो आई एम हैप्पी टू, माना इन जे इहा बराबरि आहे, लिखियलु आहे न. सो एम आई माना आई एम टू, ॻाल्हि साॻी आई आहे. हाणे हीअ जेके बि लफ़्ज़ आहिनि इहे सभु इस्तेमालु थींदा. सो ऐं नीदर हिन मुंड में इस्तेमालु थींदो पहिरियों, पोइ उनखां पोइ वरी सब्जेक्ट इस्तेमालु थींदो, पोइ हीअ लफ़्ज़ इस्तेमालु थींदा. हाणे नेगेटिव में ॾिसो साॻी माना. हुन चयोसि आई एम नॉट हैप्पी, मथे वांगुरु. हिन चयोसि नीदर एम आई एम नॉट हैप्पी ईदर. छा हुयो मथे आई एम नॉट हैप्पी ईदर, ते ईदर ऐं आइदर जो हिते एन लॻाई वई त नीदर ऐं नाइदर थी वियो. त मुंड में इस्तेमालु थींदो, पर इनवर्जन थींदो. इनवर्जन जी माना इहा आहे, माना सवाली जीअं ठाहींदा आहियो तव्हां जुमिला, हूंदा सवाली कोन, पर तव्हांखे उन अंदाज़ में जुमिलनि जी कंस्ट्रक्शन ठाहिणी पवंदी. इनखे चइबो आहे इनवर्जन, माना इन्वर्ट करणो पवंदो तव्हांखे. सो एम आई मीन्स आई एम टू, ऐं सो हैव आई मीन्स आई हैव टू एटसेट्रा. नीदर एम आई माना आई एम नॉट ईदर, नीदर कैन आई माना आई कांट ईदर एटसेट्रा. जेके मथे बयान थियल आहिनि उहे साॻा ई हेठि आया आहिनि, नमूनो ऐं कंस्ट्रक्शन ई मटियल आहे. ॾिसो जुमिला, ए बी खे थो चए आई एम वर्किंग, माना मां कम ते वेंदुसि. हुन चयो सो एम आई, मां पाण वेंदुसि, यानी आई एम वर्किंग टू. हिन चयोसि आई हैवंट, एॾो वारे में ए बी खे थो चए आई हैवंट गॉट अ की, मूं वटि चाबी कान्हे क्या. त हुन छा चयोसि नीदर हैव आई, मूं वटि पाण कोन्हे का.
छो गॉट सां इस्तेमाल थियो, हेवन सां जहिड़ो स्टाइल हेॾां हूंदो वर्ब जो न तव्हांखे ओड़ो ई जवाब ॾियणो आहे उन वर्ब सां, ठीकु आहे। यानी आई हैवंट ईदर जेको मथे बयानु थियल आहे, माना मूं वटि पाण कान्हे का। हिन चयुसि ए थो चए बी खे आई वॉज लेट फॉर वर्क टुडे, अॼु मूंखे कम ते ईंदे देरि थी वई। हुन चयुसि सो वॉज सैम, सैम खे पाण देरि थी वई, सैम बि देरि सां आयो। ए हिनखे बी खे थो चए नेगेटिव में केट कांट कुक, केट खे रधो पचा करणु न ईंदो आहे, मानी पचाइण न ईंदी अथसि, खाधो खुराक न चाढ़णु ईंदसि। हुन चयुसि बी चयुसि नाइदर कैन टॉम, टॉम खे पाण न ईंदी आहे रधो पचा करणु, टॉम खे बि खाधो पीतो पचाइणु न ईंदो आहे। वरी हेॾे ॾिसो जुमिला हेॾो, ए बी खे थो चए आई वर्क इन अ बैंक, मां बैंक में कमु कंदो आहियां। त हुन छा चयो सो डू आहे, मां पाण कंदो आहियां। हाणे हिते जो वर्क इस्तेमालु थियल आहे, प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु थियल आहे, त तव्हांखे हिते डू ऐं डज़ इस्तेमालु करणी पवंदी प्रेज़ेंट सिंपल टेंस में अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट। जेकॾहिं डज़ इस्तेमालु थींदी आहे उहा थींदी आहे ही शी इट ऐं सिंगुलर नाउन सां, ऐं जेका डू इस्तेमालु थींदी आहे उहा आई वी यू दे ऐं प्लूरल नाउन सां इस्तेमालु थींदी आहे, उहो तव्हां हिनखे पाण ई इस्तेमालु कंदो। हाणे हिते जेको आहे सो लिखियलु आहे आई वॉन्ट बी हियर टुमारो, सुभाणे मां हिते न हूंदुसि। वॉन्ट जी माना आहे विल नॉट, सुभाणे मां हिते न हूंदुसि। त बी थो चए नीदर विल आहे, मां पाण हिते न हूंदुसि, विल अॻियां ईंदी सब्जेक्ट जे, हा ठीकु आहे। हाणे नंबर पास्ट टेंस में थींदो, ए बी खे थो चए वी वेंट टू द सिनेमा लास्ट नाइट, गुज़िरियल राति असां सिनेमा ते विया हुआसीं। त हुन बी चयसि डिड यू, अलाह वाकई सची ॿुधा, कसम थी ख़ुदा जो। असां इहे हिननि जी माना कढे सघंदा आहियूं, हैरानगी ॾेखारींदा, दिलचस्पी थो वठे हिन में। हुन चयसि सो डिड वी, असां पाण विया हुआसीं। हाणे हिनखे तकड़ में पढ़ूं, हुन चयसि त असां राति सिनेमा ते विया हुआसीं वई, त हुन चयसि अलाह जाई ॿुधा असां पाण सिनेमा ते विया हुआसीं, असां बि विया हुआसीं। वरी हिन जे हेॾो ॾिसूं, आई नेवर गो टू द सिनेमा, मां सिनेमा ते त वेंदो ई न आहियां असुल बि। हुन चयसि नीदर डू आहे, हुन चयसि मां पाण यार न आहियां वेंदो, मां बि न वेंदो आहियां। हाणे हिन में जेको आहे सो वरी पॉज़िटिव में ॾिसूं, आई लाइक टू गो टू ऑस्ट्रेलिया, मां ऑस्ट्रेलिया वञणु थो चाहियां, ठीकु आहे। त हुन चयो सो वुड आहे, मां पाण हिते आइड जेको लिखियलु आहे इहो वुड आहे, इन करे हिते वुड इस्तेमालु थी, वॾो फुल इस्तेमालु थियल आहे हिते, ठीकु आहे। आइड लाइक माना आई वुड लाइक, इन करे हिन चयोसि सो वुड आहे, उहो वर्ब हेॾां करे रखियईंसि। हुन चयोसि मां ऑस्ट्रेलिया थो वञणु चाहियां, हुन चयो यार मां पाण ऑस्ट्रेलिया थो वञणु चाहियां। सो यू कैन ऑल्सो यूज़ नोर, हाणे हिते जेके बि नाइदर इस्तेमालु थिया या नीदर, उन्हनि सभिनी जे पारां तव्हां नोर बि इस्तेमालु करे सघो था। नोर, नोर मीन्स नाइदर या नीदर, ॿ उचारण वारो आहे। neither, 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 हाणे हिन छा चयोसि आई एम नॉट मैरिड, मुंहिंजी शादी न आहे थियल। हुन बी चयोसि नोर एम आई या नीदर एम आई, यार मुंहिंजी पाण शादी न थी थियल, मां पाण माना छड़ो आहियां सुठी सिंधी में। रिमेंबर हे सो एम आई माना ईअं थोरी थींदो, नॉट माना लिखियल आहे, नॉट माना ईअं न थींदो, सो आई एम न थींदो। इहो जेका एम आहे उहे अञा इन इन्वर्ट करिणो आहे, माना सवाली लहजे में ठाहींदो हिनखे, पर हूंदो सवाली न, इहा माना उहा हूंदो जेका मथे तव्हां पढ़ी आयो। नीदर हैव आहे ईअं लिखबो, ईअं न थींदो त नीदर वरी आई हैव, आए खां पोइ हैव न आहे ॾियणी, हैव खे अॻियां करिणो आहे। इहा शइ इनवर्ट चइबो आहे, हिनखे इनवर्जन चइबो आहे, यानी सब्जेक्ट जे अॻियां को बि वर्ब रखणु खणी करे, ठीकु आहे न।